कंजियारो अंसारी मोहल्ला वार्ड नंबर 10 कलसुम लेडीज सिलाई एंड कढ़ाई सेंटर में बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिड्यूस रिसर्च एंड डेवलपमेंट बोर्ड पारां प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम की शुरुआत कुरान पाक जे तिलावत सां कई वई। प्रोग्राम में नियाणियुनि खे हुनर जी सिख्या बाबति ॼाण ॾिनी वई। कलसुम लेडीज सिलाई ऐं कढ़ाई जी सिख्या वठंदड़ नियाणियुनि खे पाकिस्तान तोड़े ॿियनि मुल्कनि में हथ जे हुनर में पाण मल्हाईंदड़ औरतुनि जे हवाले सां अॻवाननि जो चवणु हो त अगरि असांजे मुल्क पाकिस्तान ख़ासि करे सिंध जी नियाणियुनि खे हथ जे हुनर जी सिख्या ॾिनी वञे त हू पंहिंजे पाण सां गॾु मुल्क जो नालो रोशन करे सघनि थियूं ऐं मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए अॻिते वधी सघनि थियूं। बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिड्यूस रिसर्च एंड डेवलपमेंट बोर्ड मैनेजमेंट डायरेक्टर मिस्टर शकील अहमद चांडियो, CEO नज़ीर अहमद अब्बासी, अब्दुल वहीद ॾहराज, सैयद असद अब्बास शाह जिन मेहमान ख़ास तौर शिरकत कई। आख़िर में सिख्या वठंदड़ नियाणियुनि पारां नातू पढ़ी प्रोग्राम खे चाह चंड लॻाए छॾिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।